कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा, तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। असां शुक्र कयूं अल्लाह मिठा, जेके ऐब असांजा ढके थो धणी, जेके ऐब असांजा ढके थो धणी। या नेमतूं जेके करे थो अता, तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। विख विख ते असां था ख़ताऊं कयूं, तब तुझूं सदा था ताऊं ॾिसूं। विख विख ते असां था ख़ताऊं कयूं, तब तुझूं सदा था ताऊं ॾिसूं। ऐ मौला सां बदकारनि ते एहसान करें थो वॾा पंहिंजा। ऐ मौला सां बदकारनि ते एहसान करें थो वॾा पंहिंजा। तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। असां शुक्र कयूं अल्लाह मिठा, तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। हिन हथड़नि पेरनि अखिड़नि खां था गुनाह थियनि दिल सां था मञूं। हिन हथड़नि पेरनि अखिड़नि खां था गुनाह थियनि था दिल सां मञूं। तूं पर्दो सभिनि ऐबनि ते रखी, हर चीज़ ॾिए थो साईं सचा। तूं पर्दो सभिनि ऐबनि ते रखी, हर चीज़ ॾिए थो साईं सचा। तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। कॾहिं फर्ज़ में सुस्ती कोताही, कॾहिं सुन्नत खां लापरवाही। कॾहिं फर्ज़ में सुस्ती कोताही, कॾहिं सुन्नत खां लापरवाही। कॾहिं कहिड़ी ख़ता कॾहिं कहिड़ी ख़ता, तब तुंहिंजी अता तब तुंहिंजी सखा। कॾहिं कहिड़ी ख़ता कॾहिं कहिड़ी ख़ता, तब तुंहिंजी अता तब तुंहिंजी सखा। माण्हुनि जे अॻियां त लिकियल आहियूं, पर तोखां त साईं ॻुझा न आहियूं। माण्हुनि जे अॻियां त लिकियल आहियूं, पर तोखां त साईं ॻुझा न आहियूं। तूं राज़ दिलनि जा ॼाणे थो, बसि पाण रखे थो भरम मौला। तूं राज़ दिलनि जा ॼाणे थो, बसि पाण रखे थो भरम मौला। शहजादे जहिड़ा के मिठा, तुझे गंज मझा खाइन था बंदा। खोराक बि दे पोशाक बि दे, हर कंहिंखे थो तूं ई दाता। तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। असां शुक्र कयूं अल्लाह मिठा, जेके ऐब असांजा ढके थो धणी। या नेमत तुझे के करें थो अता, तुझे कहिड़नि कहिड़नि कुर्बन जा। जो वक्त गुज़ारिया के मोहम्मद जे दर जी। हसन इको साउंड पन्नू आकिल अब्दुल कुद्दूस एंड फरमान जतोई। फोन नंबर 0300 31 47 381 0302 94 17 601।